बॉर्डर शहर खे तालुके जो दर्जो ॾियण लाइ बॉर्डर तालुका मूवमेंट पारां गुज़िरियल 17 सालनि खां एहतजाज जारी आहे। उन सिलसिले में बॉर्डर तालुका मूवमेंट जे अॻुवाणनि ज़ेब अली सारियो, अली अनवर अस्करी, मौला बख्श फुलपुटू, कामरेड मोहम्मद अली खुश्क, असगर नूनारी, मीर मुर्तज़ा गोपांग, मोहम्मद अमीन सियाल, माशूक बिरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टाउन हॉल खां हैदर चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौक़े ते मथियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल 17 सालनि खां बॉर्डर शहर खे तालुके जो दर्जो ॾियण लाइ रोडनि रस्तनि ते ॿाकारे रहिया आहियूं, पर वक़्त जा हुकुमरान हर दफ़े वोट वठी वञण खां बाद में बॉर्डर शहर खे तालुके जो दर्जो ॾियण जो नोटिफिकेशन जारी नथा कनि। हिननि चयो त सिंध जे ॿिनि वॾनि वज़ीरनि सैयद क़ाइम अली शाह ऐं सैयद मुराद अली शाह पारां बॉर्डर शहर खे तालुके जो दर्जो ॾियण जा ऐलान त कया विया, पर संदन ऐलान ई रहिजी विया आहिनि। हिन वक़्त ताईं बॉर्डर तालुके जो नोटिफिकेशन जारी न थी सघियो आहे, जेका बॉर्डर वासियुनि सां सरासर ज़्यादती आहे। हिननि मुतालबो कयो त जल्द बॉर्डर तालुके जो नोटिफिकेशन जारी करे हज़ारे बॉर्डर वासियुनि मां बेचैनी दूर कई वञे। रिपोर्ट हसन कलोड़ो, बॉर्डर